बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। तव्हां सभिनी दोस्तनि खे जेके दुनिया जे कुंड कुछ में जिते बि रहो था, नॉर्थ अमेरिका में, USA में, कैनेडा जे मुख़्तलिफ़ शहरनि में, जिते जिते तव्हां सिंधी सकाफ़ती ॾींहुं मल्हाए रहिया आहियो, तव्हांखे हैप्पी सिंधी कल्चर डे। ऐं हीअ ॾींहुं असांखे यादि ॾियारे थो त असांखे पंहिंजी यूनिटी ऐं पंहिंजे कल्चर सां लॻाव, पंहिंजे तमदुन सां, पंहिंजी एफिलिएशन खे कहिड़े तरीक़े सां स्ट्रेंथन करिणो आहे, कीअं हिक ॿिए सां गॾिजी रहणो आहे। शाह साईं जो हिकिड़ो शेर अॼु हिन मौक़े ते मूंखे यादि अचे पियो, जेको आउं चाहियां थो त तव्हां सभिनी नज़र करियां त सरे न जिनरीअ सां, सरे न जिनरीअ सां रती मरुस्तिन खां, सरे न जिनरीअ सां रती मरुस्तिन खां, हू झिणकीन तूं झको थी पांध गिचीअ में पाए, वञी तिन परचाए मता रुठो ई रहिजी वञे। सो दोस्तो, असांजो पैगाम अमन जो आहे, मोहब्बत जो आहे, भाईचारे जो आहे, यूनिटी जो आहे। ऐं हिन वक़्तु नॉर्थ अमेरिका में दोस्तो सना जी इलेक्शन थिए पई ऐं तव्हांखे ख़बर आहे त आउं उन में प्रेसिडेंट लाइ कॉन्टेस्ट करियां पियो। अॼु खां वोटिंग जो सिलसिलो बि शुरू थिए पियो, जेको ईंदड़ 2 हफ़्ता हलंदो। ऐं तव्हां सभिनी खे सपोर्ट जी बि रिक्वेस्ट आहे। पर अॼु जे हिन ॾींहं ते ऐं शाह साईं जे हिन शहर सां गॾु आउं तव्हां सभिनी दोस्तनि खे इहो ज़रूरु रिक्वेस्ट कंदसि त पाण में इत्तेहाद ऐं यकजहती जेका आहे उनखे इंटैक्ट रखण जे लाइ असां सभिनी खे पंहिंजो पंहिंजो किरदारु अदा करिणो आहे। हे जेके नफ़रतूं आहिनि, ही जेको हिकिड़ो हूंदो आहे डिफरेंस ऑफ ओपिनियन, पर उहो डिफरेंस ऑफ ओपिनियन जॾहिं नफ़रतनि में तब्दील थी वञे, जॾहिं एनिमिटी में तब्दील थी वञे, जॾहिं असां हिकु भाउ ॿिए भाउ सां ॻाल्हाइण खां घबराईंदो हुजे, या हिकु भाउ ॿिए भाउ खे साम्हूं ॾिसी बि उन सां न मिली सघे या उन सां भाकिर न पाए सघे, त इहो असांजे लाइ हिकिड़ो लम्हा फ़िक्री आहे, जेको असां सभिनी खे कलेक्टिव विज़डम सां इन मसइले खे हल करिणो आहे ऐं इन मसइले जो उपाउ वठिणो आहे। इन में आउं रिक्वेस्ट कंदसि असांजे सभिनी वॾनि खे, सभिनी नौजवाननि खे, जेके असां जा लीडर्स रहिया आहिनि या जेके अपकमिंग लीडर्स आहिनि, नौजवान ख़ुसूसी तौर ते जेके असांजो मुस्तक़बिल आहिनि, जेके असांजो अॻियां वाॻूं संभालींदा, त उन्हनि खे पंहिंजो पंहिंजो रोल प्ले करिणो आहे। त असां मोहबत सां, इंक्लूसिविटीअ सां ऐं यूनिटी सां पंहिंजो पाण में जॾहिं स्ट्रेंथ पंहिंजी शो कंदासीं, तॾहिं असां दुनिया जे साम्हूं सिंध ऐं सिंधियुनि जे लाइ को बहितर पैगाम खणी वञी सघंदासीं। ऐं सोशल मीडिया जा चैनल्स आहिनि, अॼुकल्ह दुनिया जो फोकस सोशल मीडिया ते तमामु घणो आहे, त उन में असां कीअं सभिनी खे हिक ॿिए सां गॾिजी खणी हली सघूं था, कहिड़े तरीक़े सां असां सभिनी जे वॉइस खे इक्वल इम्पॉर्टेंस ॾियूं, अनबायस्ड तरीक़े सां, जो असां हर हिकु खे ॿुधी बि सघूं, लेकिन असांजी ऑर्गेनाइज़ेशनल कैपेबिलिटी एतिरी स्ट्रॉन्ग हुजे जो असां जेको बि कोड ऑफ कंडक्ट ठाहियूं था उन ते कहिड़े तरीक़े सां बहितर अमल पैरा थी सघूं था ऐं उनखे कीअं न्यूट्रल मॉडरेशन सां असां इन्फोर्स करे सघूं था, त इहो असां वक़्त जी ज़रूरत आहे। ऐं असां इंशाअल्लाह न्यूट्रल मॉडरेटर्स जो हिकिड़ो अहिड़ो पैनल ठाहींदासीं जेके अनबायस तरीक़े सां असांजे सभिनी दोस्तनि जे आवाज़ खे गॾु खणी हली सघंदा, ताकी एट द एंड ऑफ द डे जेकॾहिं सना जो आवाज़ु सघारो आहे त इन जो मतिलबु इहो आहे त सिंध जो आवाज़ु सघारो आहे। ऐं असांजो कलेक्टिव विज़डम इहो थो चवे त असांखे पंहिंजो पाण में पहिरीं यूनिटी रखणी आहे, हिक ॿिए सां गॾिजी हलणो आहे, हिक ॿिए सां गॾिजी कमु करिणो आहे। ऐं सिंध जे हक़नि जे लाइ सिंध बेतहाशा मसइलनि मां गुज़रे थी। मुंहिंजे नज़र में जेको टॉप प्रायोरिटी इशू आहे सिंध जो, सो एजुकेशन आहे। ऐं एजुकेशन बि एलिमेंट्री एजुकेशन, जीअं 1977 खां वठी सिंध जी एजुकेशन बदकिस्मती सां हिकिड़ो सिस्टमेटिक तरीक़े सां जंहिं तरीक़े सां डिटीरिएशन जो शिकार रही आहे, उहा डिटीरिएशन अॼु बि जारी आहे। ऐं हाणे जनरेशन्स ओवर जनरेशन्स उन डिटीरिएशन जे करे असांजो एजुकेशन सिस्टम ॾाढो वीक थी वियो आहे। असां हायर एजुकेशन ते भले जेतिरो बि फोकस रखूं था, सुठो आहे, रखणु घुरिजे, लेकिन जेसिताईं असां पंहिंजी फाउंडेशन खे स्ट्रेंथन न कंदासीं, तेसिताईं असां बहितर फ्रूट कोन वठी सघंदासीं। तंहिंजे करे असां पंहिंजे प्लेटफॉर्म तां जेका एडवोकेसी करियूं या जेको बि कुझु असां इनिशिएटिव्स वठूं, उन में असांखे कोशिशि इहा करणी आहे त असां जेका असांजी एलिमेंट्री एजुकेशन आहे उन खां वठी असां पंहिंजी एजुकेशन इनेबलमेंट जे लाइ कमु करियूं, कोशिशि करियूं। उन खां अलावा सिंध जा सोशल इशूज़, चाहे उहे हेल्थ रिलेटेड हुजनि, चाहे उहे जबरी मज़हब जी तब्दीली हुजे या जबरी शादियूं हुजनि,
या जेको ही इंतिहा पसंदी जो जेको रुझान असांजे सिंध में सूफ़ियनि जी सरज़मीन आहे। कॾहिं इंतिहा पसंदी त असां कॾहिं नालो बि कोन ॿुधो होसीं, पर हाणे जिन्हनि जिन्हनि प्रॉब्लम्स मां असां गुज़रूं पिया, या असांजो जेको लाइफ लाइन आहे पाणी, उनजो जेको मसइलो आहे जेको डिकेड्स खां वठी हले पियो, पोइ कॾहिं असांजे ख़िलाफ़ु ज़ुल्म थिए थो डैम्स जे सूरत में, कॾहिं सिंध जे हक़नि ते या पाणीअ ते धारा हणण जी कोशिशि कई थी वञे केनाल्स जे सूरत में। त इन जे लाइ जॾहिं असीं यूनाइटेड हूंदासीं, गॾु हूंदासीं, हिकु आवाज़ु हूंदासीं, तॾहिं असां बहितर आवाज़ु रखी सघूं था। ऐं इहो बहितर आवाज़ु असांखे प्रेस रिलीज़िस, अख़बारी बयान, इहे त सभु पंहिंजी जॻह ते तमामु इम्पॉर्टेंट आहिनि, लेकिन असांखे पंहिंजो आवाज़ु दुनिया जे ऐवाननि में पहचाइणो आहे। असांखे USA ऐं कैनेडा जे ऐवाननि में इन आवाज़ खे सिंध जे खे खणी वञिणो आहे, ताकी हुकूमत पाकिस्तान ते प्रेशर पवे इंटरनेशनल फोरम्स तां त असां सिंध जा माण्हू सुजाॻ आहियूं, यूनाइटेड आहियूं, सिंध जे मसइलनि ते हिकिड़ो मौक़िफ़ जानदार रखूं था, ऐं उन मौक़िफ़ जे लाइ असां हर क़िस्म जी एडवोकेसी कैंपेन जेका आहे उनखे इनिशिएट बि कंदासीं ऐं उनखे परसू बि कंदासीं। त इहो जेकॾहिं असां पंहिंजे लाइ फोकस रखूं था त इहो असांजे लाइ तमामु इम्पॉर्टेंट आहे। इन में असां सिंध कमेटी ठाहींदासीं, सिंध जा जेके सुजाॻ सिंधी आहिनि उन्हनि खे बि पाण सां गॾु शामिलु कंदासीं, त असां हिकिड़ो कलेक्टिव विज़डम सां हिकु बहितर जेके सिंध जा इशूज़ आहिनि उन्हनि जो एनालिसिस बि करे सघूं, हिकु थिंक टैंक जे तरीक़े सां उन्हनि इशूज़ जे बारे में पंहिंजूं सजेशन्स बि लिखी। सिर्फ़ु प्रॉब्लम ॿुधाइणु मसइलो न हूंदो आहे त ही तबाह थी वियो, ही प्रॉब्लम थी वियो, उन्हनि प्रॉब्लम्स जी सोल्यूशन्स छा आहिनि, उहो जॾहिं असां गॾिजी हिकु आवाज़ थी उन्हनि सोल्यूशन्स ते कमु कंदासीं, तॾहिं असीं सिंध जे बहितरी जे लाइ कुझु न कुझु आवाज़ बहितर तरीक़े सां उथियारे सघंदासीं। इन खां अलावा असांजा जेके लोकल चैप्टर्स आहिनि सना जा, ख़ुसूसी तौर ते उन्हनि खे स्ट्रेंथन करणु, उन्हनि खे मज़बूत बनाइणु, माने असीं सना जीअं मूं चयो न त फाउंडेशन खे असांखे मज़बूत करणु। जॾहिं असां वटि मेंबर हूंदा तॾहिं असांजी फाउंडेशन ठहंदी, ऐं जॾहिं असांजा मेंबर जेके चैप्टर्स में रहनि था उन्हनि चैप्टर्स खे जॾहिं असीं इनेबलमेंट ॾींदासीं, उन्हनि मेंबरनि खे इंक्लूसिविटी ॾींदासीं, उन्हनि खे यूनिटी ॾींदासीं, उन्हनि खे डिसीशन मेकिंग प्रोसेस जो हिसो बनाईंदासीं, तॾहिं असां बहितर कारकर्दगी ॾेखारे सघूं था। त चैप्टर्स खे स्ट्रेंथन करणु, लोकल लीडरशिप खे बहितर डायरेक्शन्स ॾियणु, इहो सेंटर जी ज़िम्मेदारी आहे, ऐं सेंटर खे उहो रोल इस्टेब्लिश करिणो पवंदो। ऐं उन्हनि चैप्टर्स जे लेवल ते या सेंटर जे लेवल ते जेके असांजा नौजवान आहिनि उन्हनि जी प्रोफेशनल डेवलपमेंट्स, उन्हनि जी ट्रेनिंग्स, उन्हनि जी कैरियर गाइडेंस जे लाइ असांखे हिकिड़ा फर्म मयर्स वठिणा पवंदा। न्यू इमिग्रेंट्स जेके असांजा कैनेडा में अमेरिका में अचनि था उन्हनि खे जेका इनिशियल सपोर्ट जी ज़रूरत आहे उहो बि असांजा लोकल लेवल ते लोकल चैप्टर्स जे थ्रू सेंटर जे मदद सां असां उहा शइ जेकॾहिं इस्टेब्लिश करे सघंदासीं। ऐं मेंबरशिप फीस खे जेकॾहिं के अहिड़े रीज़नेबल तरीक़े सां असां मैनेज करियूं जो असां घणे खां घणो माण्हू पाण सां गॾु इंक्लूड करे सघूं, त उहो बि कंदासीं। चैप्टर जेको पंहिंजा फंक्शन्स करे थो, प्रोग्राम्स करे थो, उन्हनि में असां पंहिंजे चैप्टर्स खे फाइनेंशियल सपोर्ट सेंटर जे तरफ़ां पहुचायूं त असांजा चैप्टर्स जेको आहे सो घणो कुझु करे सघनि था। ऐं उनखां पोइ जेके फंडिंग्स गवर्नमेंट लेवल तां या प्रोविंशियल लेवल ते जेकॾहिं की असांखे चैप्टर्स खे रजिस्टर्ड ऑर्गेनाइज़ेशन्स खे कुझु मिली सघनि थियूं, त उन्हनि में असांखे उन्हनि खे सपोर्ट करिणो आहे ताकी असीं सेल्फ सस्टेनमेंट जे तरफ़ वञूं, बजाए इन जे जो असां मच्छी पकिड़े कंहिंखे ॾियूं, असीं उन्हनि खे मच्छीअ खे पकिड़णु सेखारियूं। त कहिड़े तरीक़े सां असांजा चैप्टर्स सेल्फ सस्टेनेबल थींदा, फाइनेंशियली स्ट्रॉन्ग थींदा, कीअं असांजो सेंटर फाइनेंशियली स्ट्रॉन्ग थींदो, उन जे लाइ असांखे नवां एवेन्यूज़ ॻोल्हणा पवंदा, जिन्हनि एवेन्यूज़ ते रही करे असां बहितर तरीक़े सां पंहिंजे कम्यूनिटी खे, पंहिंजे माण्हुनि खे सर्व करे सघूं। ऐं हिकु आख़िरी शइ जेका हू चवणु चाहियां थो उहा बायलास जे हवाले सां आहे। असांजी इलेक्शन जो प्रोसेस जीअं पोइ तीअं डिवीज़न ओरिएंटेड बदकिस्मती सां थींदो वञे पियो, ऐं उन मां जेका असां यूनिटी एक्सपेक्ट करियूं था त लीडरशिप जेका ईंदी उहा यूनिफिकेशन कंदी, कम्यूनिटी खे गॾु खणी हलंदी। ही इलेक्शन जो प्रोसेस बदकिस्मती सां असांखे उन तरफ़ वठी कोन पियो वञे, तंहिंजे करे असांखे रिफॉर्म्स जी सख़्तु ज़रूरत आहे। ऐं असां गॾिजी जेकॾहिं असांखे अलाह मौक़ो ॾिनो त असां सना बायलास ते जेके बि असांजा वॾा आहिनि, जेके पास्ट प्रेसिडेंट्स आहिनि या सीनियर जेके असांजा फाउंडिंग मेंबर्स आहिनि, उन्हनि जे सलाह मशवरे सां ऐं ॿियनि बि इंटेलेक्चुअल जेके असांजा दोस्त आहिनि, नौजवान ख़ुसूसी तौर ते जेके असांजा आहिनि, उन्हनि सां मिली करे असां इन्हनि बायलॉस में अहिड़े क़िस्म जा रिफॉर्म्स आणियूं जो असां
यूनिटी ऐं इंक्लूसिवनेस फोकस्ड बायलास या जेको बि असांजो कोड ऑफ कंडक्ट आहे उनखे इंश्योर करे सघूं। ऐं आख़िरी ॻाल्हि, फाइनेंशियल ट्रांसपेरेंसी इज़ द बैकबोन ऑफ आवर ऑर्गेनाइज़ेशन। तंहिंजे करे असां हर उहा कोशिशि कंदासीं जंहिंमें असां ट्रांसपेरेंसी खे इंश्योर करियूं, असां जेको बि रेवन्यू अचे थो, जेको रेवन्यू असांजो ख़र्च थिए थो, उन ख़र्च जा तफ़सील सभिनी मेंबर्स जे साम्हूं रखूं, उन्हनि खे हिकिड़ो सिक्योर तरीक़े सां इहो कॉन्फिडेंस ॾियूं त तव्हां जूं डोनेशन्स या तव्हांजी जेका कंट्रीब्यूशन्स आहिनि इहे प्रॉपर तरीक़े सां यूटिलाइज़ बि थियनि थियूं ऐं अवाम जे लाइ, चाहे उहो सिंध में हुजे या हिते हुजे, उन्हनि जे बहितरीअ जे लाइ उहे शयूं इस्तेमालु थियनि थियूं। त दोस्तो, अॼु हिन सकाफ़ती ॾींहं जे मौक़े ते ख़ासि पैगाम यूनिटी ऐं इंक्लूसिवनेस जो आहे। ऐं आउं पंहिंजी त ॻाल्हि खे शाह लतीफ़ जे हिकु ॿिए शेर सां पुॼाणी ते पहुचाईंदुसि त थकियाई थर थेल, थकियाई थर थेल, चढ़ चुकियाई चोटिएं, हलंदे होत पुन्हूअ ॾे भो मिड़ियो ई भेल, हलंदे होत पुन्हूअ ॾे भो मिड़ियो ई भेल, उथी राओ रेल वेठनि तां वारी वरी। तव्हां सभिनी दोस्तनि जी वॾी महिरबानी। साथ सलामत, सिंध सलामत।